डोकरी निशात तंज़ीम जमात लवारी शरीफ रीजन लाड़काना ऐं नाजे शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ तरफ़ां हर साल जीअं हिन साल बि जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली ॻोठ शेर मोहम्मद जूणेजो खां कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी हज़रत सुल्तान अली अकेडमी चौंक ते पहुती, जिते आलिम सॻोरनि समेत अदीबनि, लेखकनि, प्रोफेसर साईं बख़्श क़बूलाई, जामे मस्जिद डोकरी जे पेशे इमाम हाफ़िज़ हुबदार अली हुसैनी अब्दुल वहीद जूणेजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त पूरे मुल्क में जमात लवारी शरीफ जे मुरीदनि पारां रैलियूं ऐं प्रोग्राम कया पिया वञनि। हिननि चयो त दरगाह लवारी शरीफ ते वॾो आलिशान जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिं में सिंध जा नालेवार आलिम सॻोरा शरीक थिया, जिन सरवर काइनात जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदी मरहबा या रसूल अल्लाह जा नारा हणंदा रहिया। रैलीअ में सवनि जी तादाद में लवारी शरीफ जे मुरीदनि अक़ीदतमंदनि शिरकत कई। रैली बाईपास ते सलवात व सलाम ऐं दरगाह आलिया लवारी शरीफ जी दुआ घुरी वई ऐं आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पिणु पढ़ियो वियो। रैलीअ में नात ख़्वान मदद अली मेतलो, हाफ़िज़ मोहम्मद आचर जूणेजो, जॾहिं त मौला बख़्श जूणेजो, अब्दुल वहीद जूणेजो, करीम बख़्श जूणेजो, समीउल्लाह जूणेजो, इल्ताफ़ हुसैन जूणेजो, मुज़म्मिल जूणेजो, वसीम जूणेजो, वाजिद मसन, गुलाम रहीम जूणेजो ऐं ॿियनि शिरकत कई। रिपोर्ट मोहम्मद इस्माइल जूणेजो।